क़ौमी अवामी तारीख़ पारां हैदराबाद में बरसात जो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ नसीम नगर खां पकोड़ा चौक ताईं रैली कढी वई ऐं पकोड़ा चौक ते अयाज़ लतीफ़ पलीजू जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि रैली में शरीक कारकुननि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ जिन ते हैदराबाद ऐं कासिमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल बरसाती पाणी निकाल करण जा मुतालबा दर्ज थियल हुआ। अयाज़ लतीफ़ पली जे बरसाती पाणी में बुॾल सिटीज़न कॉलोनी गुलिस्तान सजाद ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो कयो। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पली जो ऐं ॿियनि अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त बरसाति सबबि सॼी सिंध बुॾल आहे, माण्हू बुखनि में पाह थी रहिया आहिनि। सिंध जा हुक्मरान रुगो कराची में फ़ोटो सेशन करे रहिया आहिनि। हिननि चयो त सिंध जे हर ॿोॾि मुतासिर ख़ानदान खे फ़ौरन 2-2 लख रुपया इमदाद ॾिनी वञे, माण्हुनि खे खीमा दवाऊं ऐं राशन फ़राहम कयो वञे, चौपाए माल जे लाइ चारो ॾिनो वञे, मुकमिल ड्रहियल घर अॾण लाइ 5-5 लख रुपया ॾिना वञनि। अयाज़ लतीफ़ पली जे वधीक चयो त सिंध हुकूमत हातिम ताई जी क़बर खे लत हणी 30 लख रुपया ज़िलनि खे ॾिना आहिनि। उहे पैसा त DC, AC ऐं मुख़्तियारकार खाई वेंदा। असीं हक़ीक़ी रेस्क्यू चाहियूं था। ड्रामेबाज़ी ऐं करप्शन खे बर्दाश्त न कयो वेंदो। असां सॼी सिंध में बरसाति जे पाणी जे निकाल लाइ कमेटियूं जोड़ियूं आहिनि। हैदराबाद में बि कमेटी जोड़ी वई आहे जेका इंतिज़ामिया सां गॾिजी पाणी कढाईंदी।